सिजावल रिपोर्ट अल्ताफ पठान मूजिब सिजावल में प्रेस क्लब सिजावल जो अहम हंगामी इजलास प्रेस क्लब के सदर उमदाद पठान की सदारत हेठ थी गुजरियो, जैमें प्रेस क्लब के उहदेदारनि ऐं मेंबरनि गफूर पलेपोटो, लदो इम्तियाज अली सुमरो, हनीफ मला, सुल्तान फारूकी, मुत्ता पलेपोटो, मोहम्मद खान, GM मेमन, शबीर मला, सलीम मला ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते प्रेस क्लब जो समूरा उहदेदारनि ऐं मेंबरनि जी अक्सरियत राय सां अहम फैसला कया विया, जंहिंमें प्रेस क्लब सिजावल के सीनियर सहाफ़ी डॉक्टर रामचंद लोहाना की पहिरीं वरसी के हवाले से 31 दिसंबर से जुमे नमाज बाद प्रेस सिजावल में वरसी तकरीब मल्हाई वेंदी, जॾहिं त प्रेस क्लब सिजावल के मुअतल कयल मेंबरनि टीपू ऐं असलम शाह के समूरनि दोस्तनि जी राय सां बहाल कयो वियो। प्रेस क्लब सिजावल में मेंबरशिप के लिए दरख़्वास्त ॾींदड़ सहाफ़ी अली नवाज़ बुरगड़ी के प्रेस क्लब सिजावल जो मेंबरशिप ॾिनी वई आहे। उन मौके ते प्रेस क्लब के सदर उमदाद खान पठान ॻाल्हाईंदे चयो आहे त प्रेस क्लब सिजावल सथ के साथी प्यारे इंसान डॉक्टर रामचंद के खराज तहसीन पेश करण के लिए संदन पहिरीं वरसी के मौके ते प्रेस क्लब सिजावल में 31 दिसंबर ते वरसी तकरीब जो प्रोग्राम कयो पियो वञे, जंहिंजूं तैयारियूं मुकम्मल कयूं वयूं आहिनि। हिन वधीक कयो आहे त वरसी तकरीब में शिरकत लाइ शहर जे सियासी समाजी दूरियुनि समेत शहरीनि खे दावतूं पिणु ॾिनियूं वयूं आहिनि। हिन वधीक चयो आहे त प्रेस क्लब सिजावल अवामी प्रेस क्लब आहे, जिते मज़लूमनि जी आवाज़ खे बग़ैर कंहिं फ़र्क़ जे अहवालनि ताईं पहुचायो वञे थो।